नादरीन नौशर और फिरोज खां ख़बर शामिल कयूं पिया। ब्यूरो चीफ मंजूर मलक जी रिपोर्ट मुताबिक ज्वाइंट एक्शन कमेटी सिंध के सॾ ते सिविल अस्पताल नौशर और फिरोज में डॉक्टर अब्दुल फताह राजपर की अगवानी में 2 कलाक टोकन हड़ताल खां पोइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते प्रोफेशनल पैरामेडिसन एसोसिएशन सिंध के अगवाननि एजाज ममनाई, लाला मूसा खान किलरक एसोसिएशन के अगवान अब्दुल रईफ सूमरो, डॉक्टर सिकंदर अली सूमरो, डॉक्टर मोहम्मद इमरान ऐं ॿियनि चयो त सेहत खाते के मुलाज़िमनि की रिस्क अलाउंस के सिंध हुकूमत तरफां इम्कानी तौर ते ख़त्म करण वारे अमल खिलाफ़ सॼी सिंध जे अस्पतालन में पुरअमन एहतजाज थी रहियो आहे। अगवाननि चयो त सिंध सरकार जे अहिड़े फ़ैसिले खे असीं मुकमल तौर रद्द करियूं था, छो जो सेहत खाते जा सभई मुलाज़िम पंहिंजी जान जी परवाह न कंदे हर वक्त रिस्क ते हूंदा आहिनि। उहे अहिड़े मुलाज़िमनि जो रिस्क अलाउंस इम्कानी तौर ते ख़त्म करण वारो फ़ैसिलो कहिड़ी अकुलमंदी आहे। अगवाननि वधीक चयो त सिंध हुकूमत पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। पीए में सिंध के तरफा जो 2 कलाक टोकन स्ट्राइक हुई। असो मुतालबो है तो जेके भी पैरामेडिकल जा डॉक्टर साहब मुतालबा उ पूरा किया वजन। जेकॾहिं अलाउंस वगैरह कटियो वो तो असो भरपूर एहतजाज अञा वधंदो। असां गवर्नमेंट के गुजारिश था क्यों तो असां नाइंसाफ़ी बंद कई वजन। सिंध गवर्नमेंट का अपील था कयूं जो असो ये हेल्थ रिस्क अलाउंस जो कटियो वो इनके फिल फॉर वापस वठियो वञे, न जो इन एहतजाज जो दायरो वधाए वेंदो। 2 कलाक टोकन हड़ताल है। इंशाअल्लाह अगर न थियो तो इनके पूरे ॾींहं ताईं पहुचाईंदा।